कोट डिजी तालके जे इलाइक़े फ़कीराबाद भरिसां ॻोठ वॾा भट्टी में प्राइमरी स्कूल जी इमारत ज़बून हाल हुअण सबबि उस्ताद ऐं शागिर्द सरापा एहतिजाज आहिनि। स्कूल जे उस्तादनि नई बिल्डिंग लाइ बुख हड़ताली कैंप क़ाइमु करे वरिती आहे। उन सिलसिले में फ़कीराबाद खां फरहान बलोच अपडेट करे रहियो आहे। अॼु बिल्कुलु इन करे असां मौजूदु आहियूं फ़कीराबाद प्रेस क्लब जे साम्हूं, जिते ॻोठ वॾा भट्टी जे स्कूल जी फर्नीचर ऐं ज़बून हाल बिल्डिंग हुअण जे करे फ़कीराबाद जा रवासी ऐं फ़कीराबाद जा सियासी समाजी माण्हुनि तरफ़ां बुख हड़ताली कैंप क़ाइमु कई वई आहे। ही जेका असां बुख हड़ताल कैंप क़ाइमु कई आहे, इनखे अॼु टियों ॾींहुं आहे। ही असां बुख हड़ताल कैंप मरण घड़ीअ ताईं क़ाइमु रहंदी। हिन जो मेन मक़सदु इहो ई आहे, जेसीं ताईं ॻोठ वॾा भट्टीअ जे स्कूल जो नोटिस न वठंदो, तालीम जो वज़ीर छा न ॾिसंदो हूंदो। असां चऊं था तालीम जो वज़ीर जेसीं ताईं नोटिस वठे, असीं डिमांड रखी आहे त खैरपुर DO खे ऐं कोटक जी TO खे ॿिन्ही खे हटायो। आख़िर हितां जा हुकुमरान चूंडियल नुमाइंदा नफ़ीसा शाह खां वठी मंज़ूर वसाण खां वठी मुनवर वसाण ताईं उन्हनि खे ही ग़रीबनि जा स्कूल छो नथा नज़र अचनि। अमीरनि जा ॿार त प्राइवेट स्कूलनि में पढ़नि पिया। असांजी कैंप अलामती बुख हड़ताल आहे। जेतिरो असांजा जाइज़ मुतालबो नथो मञियो वञे, असांजो कैंप जारी सारी रहंदो। तव्हां हितां जे शहरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन्हनि जो इहो ई मुतालबो हुयो तालीम वारे वज़ीर खां त जेसि ताईं ॻोठ वॾा भट्टी स्कूल जी नई बिल्डिंग ऐं जेको फर्नीचर जी खोट आहे उहा मुकमल न कई वेंदी, तेसि ताईं ही बुख हड़ताली कैंप लॻल हूंदी।